नाज़ इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान अख्तर बुलंद राणा खे अदालती हुकुम बावजूद अदम अदायगी ते तौहीन अदालत जी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। सॼी ब्यूरोक्रेसी एग्ज़ीक्यूटिव गॾिजी जुडिशरी सां मज़ाक़ करे रहिया आहिनि। दिलि चाहे थी त अदालती हुकुम मञी वठूं था ऐं नथी चाहे त अदालती हुकुम नथा मञूं। अदालती हुकुम नज़रअंदाज करण सां माण्हुनि जी नज़रुनि में अदालत ते एतमाद घटि थी वञे थो। जस्टिस मोहसिन कियानी या नाणे वारे सेक्रेटरी इमदादुल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स चयाईं, इंट्रा कोर्ट अपील में ऑर्डर मुअत्तल करायो न त उन ते अमल करियो। असां जनवरी ताईं वक़्तु ॾियूं था। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान अख्तर बुलंद खे अदालती हुकुम बावजूद अदम अदायगी ते तौहीन अदालत जी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। सॼी ब्यूरोक्रेसी ऐं एग्ज़ीक्यूटिव गॾिजी जुडिशरी सां मज़ाक़ करे रहिया आहिनि।